रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आबादगार भाइरो अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां रसूल बख्श जुणे जो एडी जी ज़रई तोसी खातो अपर सिंध। असांजी अॼु ख़ुशकिस्मती ऐं ख़ुशबख़्ती आहे जो असां अॼु मौजूदु आहियूं सरदार मोहम्मद उस्मान आलमानी साहब जे फार्म ते। असां हिन महिल ताईं जेको आहे उहो फार्म जे मुख़्तलिफ़ हिसनि जी विज़िट करे आया आहियूं। तक़रीबन साईंअ जे फार्म जी जेका ख़ूबी आहे उहा इहा आहे त हिते मल्टी क्रॉप आहे। हिते कमुंद बि लॻल आहे, हिते मेंदी बि लॻल आहे, हिते जेको आहे उहो चांवर बि लॻल आहे, हिते जेको आहे उहो अंबनि जो बाग़ बि आहे ऐं ईअं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वण बि जेके आहिनि उहे लॻल आहे। हिते जीअं त असां दरिया जे जेको आहे उहो वेझो आहियूं, इन जे करे हिन महिल वाटर टेबल जेका आहे उहा मथे आहे। वाटर टेबल जे करे असांजी ज़मीन जेका आहे उहा मुतासिर थिए थी पई। साईं पंहिंजी ज़मीन में हिकिड़ो नालो ठाहियो आहे, उन नाले जे ज़रिए सां असां पाणी जेको आहे उहो निकाल करे ड्रेन कयूं था पिया। अलबत्ता ज़रूरत इन जी आहे त असां इन्हनि नालनि खे अञा नंढनि नालनि सां गॾु जेको आहे उहो कोशिशि कयूं त असांजो वाटर टेबल जेको आहे उहो हेठि वञे। छो त जॾहिं वाटर टेबल मौजूदु आहे त असांखे कंहिं बि फ़सुल मां असां बहितर पैदावार जेका आहे उहा हासिलु करे नथा सघूं। छो त जेसीं ताईं पाणी लीच नथो थिए तेसीं ताईं असांजा लूण जेको ॿूटनि जो रूट ज़ोन आहे उन खां हेठि न वेंदा। लूण हेठि न वेंदा त असांजो फ़सुलु जेको आहे उहो बहितर पैदावार न ॾींदो। बहरहाल सभिनी मसइलनि जी मौजूदगीअ में साईं सरदार मोहम्मद उस्मान आलमानी साहिबु इंतिहाई घणी भली जेका आहे उहा महिनत कई आहे ऐं हितां जी जेका फील्ड जी टीम आहे उहा बि जेका आहे उहा बहितर आहे, बहितर जेको आहे उहो कारकर्दगी जो मुज़ाहिरो कनि था। इनशाअल्लाह असां गॾिजी हिन फार्म खे जेको आहे उहो अञा वधीक बहितर करण जी कोशिशि कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त मुख़्तलिफ़ फ़सुलनि जी पैदावार जेका आहे उहा बहितर कयूं। मां सम्झां थो मुंहिंजे लाइ जेको आहे उहो गनीमत ऐं सआदत आहे जो साईं जन जी ज़ियारत खां मुशरफ़ थियो हा ऐं हिते मेंदीअ ते जेको आहे उहो इलाही सालनि खां कमु करण जो जेको आहे उहो दिली ख़्वाहिश हुई। साईं वटि इनशाअल्लाह मेंदीअ ते कमु करण जी जेका आहे इब्तिदा था कयूं पिया। जेके मेंदी जा मसाइल आहिनि उन्हनि खे हल करण जी कोशिशि कंदासीं ऐं मेंदीअ जे फ़सुल मां जेको आहे उहो पैदावार वधीक वठण जी जेको आहे उहो कोशिशि कंदासीं। असां इनशाअल्लाह टारगेट था ठाहियूं त मेंदी जी जेका पैदावार हिते अचे थी पई उन में इज़ाफ़ो कयूं। मेंदी जा जेतिरा कट अचनि था उन्हनि में बि जेको आहे उहो कंहिं हिकिड़े कट जो जेको आहे उहो इज़ाफ़ो कयूं। इनशाअल्लाह इन ते जेको आहे उहो कमु कयूं था, मुसलसिल कमु कंदासीं। इनशाअल्लाह साल जी आख़िर में असां इन पोज़ीशन में हूंदासीं त असां मेंदीअ में जेको आहे उहो नया ट्रेंड जेके आहिनि उहे मुतारिफ़ कराईंदासीं। हीअ असांजे पुठियां जेको कमंद बीठो आहे इहो CSS जी 676 तमामु